सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। या अलीमो या हकीमो बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अफ़दल सलातिन अला असअद मख़लूक़ातिक सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद मालूमातिक व मिदाद कलिमातिक कुल्लमा ज़करक ज़ाकिरून व गफ़ल अन ज़िक्रिकल गाफ़िलून। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। आवाज़ के बिठा हो वेही रहो सवेरे सैयद सुरने बिगड़ी चेव वेही रहो माशाअल्लाह है न पासे जगह घणिया इमाम हुसैन जी महफिल में आया हो वेही रहो साईं जो शान बुधो इंशाअल्लाह ताला थोड़े टाइम में महफिल पूरी थी वेंदी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन अल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन सिब्त रसूलिही व सय्यिदश शुहदा। वस्सलातु वस्सलामु अला जद्दिही व रसूलिना व हबीबिना व सय्यिदिना व शफीइना व शाफिइना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया व अला आलिहिल अत्किया व अस्हाबिहिल अस्फिया। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों। जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार है।
कभी पूछ अपने ज़मीर से, कभी देख अपने खमीर में। अरे जो मिट गया वो यजीद था, जो न मिट सका वो हुसैन है। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। माशाअल्लाह भलो आवाज कयो पर सभई मिली करे पढ़ायो तो गोठ लाए कंदे रहमतु वसन सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, असांजे हिन गोठ मुकीम दाहिरी में हर साल वांगुर हिन साल बे 10 मुहर्रम जी रात ते ही अजीम शान महफिल हरी रही आ। असांजे मुंहिंजे बिरादर साईं उस्तादुल हुफ़ज़ा साईं हाफ़िज़ असदुल्ला ॿुधायो त हिन प्रोग्राम के तकरीबन साईं जो 22 सालियानो प्रोग्राम आ। शाहपुर जानिया जी जामिया मस्जिद में 58 साल थी वियान प्रोग्राम के। 58 साल माना अध सदी 8 साल ऐं हिन प्रोग्राम के 22 साल ये सभी कोशिशूं वक्त जी रब्बानी आलिम मुफस्सिर कुरान जे पंहिंजे इलाइके में एड़ा अजीम शान प्रोग्राम रखराया। दिली दुआ है त अल्लाह कंदो ई प्रोग्राम क़यामत ताईं जारी ऐं सारी हुंदा। आशिकाने रसूल ईंदा ऐं इमाम हुसैन जो शान अहले सुन्नत वारन खे ॿुधाईंदा। मूं अवां जे साम्हूं कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मुबारक पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो, सभई गौर सां कुरान शरीफ ॿुधो। अल्लाह से फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युत्तहिरकुम तत्हीरा। अहलल बैत के अरबी जुबान में अहलल बैत जबरदस्त असी अरबी शागिर्दन के पढ़ाईंदा आहियूं तरकीब उनमें इनके ॾिसूं त ज़बर आई आ पोइ ज़बर जे करे या त इन इहो मुनादावा इते हर्फ़े निदा महज़ूफ़ा तॾहिं तर्जुमे में मूं चयो त आए अहल बैतो अल्लाह जो सिर्फ इहो इरादो आ या त वरी इहो अनी फेल मुक़द्दर जो मफ़ऊल बिही आ। वो तर्जुमो इएं थींदो अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम। अल्लाह इरादो थो करे त तहां
तहां केरहन अल्लाह सैयदी फरमायो अहलल बैते मदीने जे मीर जा घर वारा डायरेक्ट रब उन्हनि सां खिताब पियो करे अदा अल्लाह जो खिताब को आम शे आजा कायनात जो मालिका जे जे शान के कुरान कुछ हिन लफ्ज़न में बयान कयो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्को वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर अल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमानि मिन तफ़ावुत फर्जिइल बसर हल तरा मिन फुतूर एतरे पावर वारो रब अहल बैतन सां खिताब पियो करे अहल बैत जी लुग़वी माना वा घर वारा हिकड़ी अहल बैत जी उर्फी माना वा उन उर्फी माना में अहल बैतन में नबी साईं जो घर वारियूं हन असां जे मुआशरे में चाहे सिंध हुजे नवाब शाह ज़िलो हुजे मोरो हुजे असी घर वारी या घर वारन जो लफ्ज़ आम तौर ते घर वारन ला इस्तेमाल कंदा आहियूं शिया जमान ते इमाम हसन ब अहल बैत इमाम हुसैन ब अहल बैत अली मुर्तदा शेर खुदा ब अहल बैत खातुन जन्नत ब अहल बैत पर नबी जो घर वारियूं अहल बैत कोने तॾहिं चवंद शियो एड़ी क़ौम जेके अकुल कोने हाणे घर वारा जो लफ्ज़ त हलंदो ई घर वारी लावा उन खां अलावा इन आयत जो मां क़बल पढ़ो अल्लाह ताला फरमाया या निसा अन्नबी लस्तुन का अहद मिनल निसा कुरान पढ़े मत सुभान अल्लाह चओ न त वरी न चओ ऐ नबी जूं घर वारियूं वरी मां बाद पढ़ो उनमें भी घर वारन जो जिक्र पहरियां भी घर वारन जो जिक्र पो भी घर वारन जो जिक्र जेके मदीने जे मीर जो नंग हर आयशा सिद्दीका खदीजतुल कुबरा बीबी मैमूना बीबी उम्मे हबीबा उनन के बद किरदार इन मुहर्रम जे महीने में गारियूं दीदा हन आयशा सिद्दीका ते लानतूं कंदा थव इन्हनि शीयन जो किताब असांजी लाइब्रेरी में आई उन में लिखियूं हर निमाज खां पोइ नबी जे घरवारी ते लानत कयो सहाबन ते लानत कयो असीं चवंदा आहियूं महबूब मिठे जे यारन जी असा कोले लधी पाक गली सबई पढ़ायो अल्लाह तव्हां खे खुश कंदो चओ महबूब मिठे जे यारन जी असा कोले लधी पाक गली अखड़न ते रखी असा चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली जाओ अखड़न ते रखी असा चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली अहले सुन्नत जो काबू थई अली हसन हुसैन जो बाबू थई
अली अहले सुन्नत जो बाबू थई, अली हसन हुसैन जो बाबू थई, अली पंजन गुलन मां एक गुल आ, अली पाक सबिन जिया साम जली। जाओ अहल बेतन में नबी जूं घर वारियूं बे ॾाढा गाला, नबी जूं घर वारियूं बे अहल बेत इन आयत जे हेठां तफसीर कबीर में अल्लामा फखरुद्दीन राज़ी तो लिखे अहल बेतन में जी मदीने जे मीर जूं घर वारियूं जी मुस्तफा करीम जा नग या अम्मा खातून जन्नत बे अहल बेत हजरत इमाम हसन बे अहल बेत, इमाम हुसैन बे अहल बेत। अगते लिखे व अलीयुम मिनहुम ऐ हजरत अली मुर्तज़ा शेरे खुदा बे अहल बेत। अहल बेतन जो शान मकाम अल्लाह ताला फरमायो अहल बेतो मुझो इरादो आ तवा खां हर किस्म जी पलीती, हर किस्म जो रिजस, हर किस्म जी गंदगी, हर किस्म जो गुनाह, हर किस्म जी पलीती परे गया वयुतहिरकुम ततहीरा। तहर युतहिर ततीरन फहुव मुतहिरुन व तुहिर युतहर ततीरन फदाक मुतहर लम युतहिर ला युतहर ला युतहर लन युतहिर लन युतहर ला युतहिरन ला युतहरन ला युतहिरन ला युतहरन अलअम्र मिन तुतहिर लितुतहर लियुतहर वनयन ला तुतहिर ला तुतहर ला युतहर अज़्ज़फ मिन मुतहरुन मुतहरान मुतहरातुन युतहिरु। यो फेल मुज़ारिआ इन फेल मुज़ारिया का बाद में तत्हीर मस्तर थोड़ो शोर घट कराई तत्हीर मस्तर इन तत्हीर मस्तर जॾहिं फेल का बाद में ईंदी अरबी जी जुबान में उनके मफूल मुतलक चवंदा आहिनि। इन मफूल मुतलक जा बलागत जे अंदर कई फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त मफूल मुतलक ताकीद जी माना ॾींदो, पुख्तगी वारी माना ॾींदो। अल्लाह ताला फरमायो मदीने जे मीर जा बचड़ो मां रब करीम चाहियां थो अवां खां हर क़िस्म जी पलीती गुनाह रिजस गंदगी परे करे एड़ो त पाक कयां अवां पाण त पाक थी वञो। पर जेकॾहिं के गुनाहगार कटियल कल्ब वारे ते निगाह कयो उन्हनि खे बि पंहिंजे निगाहनि सां पाक बनाए छॾियो। सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़ायो। सालियाना जलसान हिननि ते इमाम हुसैन जी निगाह अथव। चओ आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़ हिन शानदार घर जी शोकत कुरान में पढ़। आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़। असांजा डाहरी हिते डाहरी नवाब शाह ज़िले में आहिनि, वरी सांगड़ में शाहपुर चाकर ॾे डाहरी आहिनि, वरी खैरपुर में सुभाणे वॾो जलसो सालियानो मुक़दन 100 साल थी वियो उहे डाहरी आहिनि। डाहरी हिते हूंदा ॿियनि ज़ातनि वारा के सिंध ताईं, के पंजाब ताईं, के सरहद ताईं, के बलोचिस्तान ताईं,
पर आले रसूल जी तुम अजमत कुरान में साईं मुफस्सिर कुरान जो ठहला पर मैं तो आले रसूल बता दो रह दो कियामत आई सिंध जो को गोठ खाली कोने जिते सैयद न हुजन आले रसूल बता दो रह दो कियामत आई कौसर नाले सा सुहणी सूरत कुरान में हथ खणी चो हिन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़ नबी से पंहिंजी उम्मत खे चयो उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह सलासन टे चक्कर चयूं टे चक्कर ओ मुंहिंजी उम्मत मां तहां खे पंहिंजे अहल बैतन जे बारे में अल्लाह याद थो ॾियारियांव मुंहिंजे बचड़नि जो अहल बैतन जो ख्याल कजो मदीने जा साईं पाण बे अहल बैतन जो ख्याल कंदा पर सही बुखारी शरीफ में सनद सही सा हजरत अबू बकर सिद्दीक का असर मरविया मदीने जे साईं जो पहिरियों नंबर खलीफो हजरत अबू बकर सिद्दीक उन खां के पुछियो कि भला भला मदीने जो साईं कीअं राज़ी कजे असां के मुस्तफा राज़ी करण जो तरीक़ो दस बाट दस रस्तो दस तरीक़ो बुधा दुनिया मदीने जी साईं के राज़ी करण चाहिदी आ अज तरीक़ो बुधो कि मदीने जो साईं पंहिंजे उम्मत ते राज़ी थींदो आ या असर बुखारी जे अंदर मौजूद आ हज़रत मदीने जा साईं था फरमाइन और कुबू हज़रत अबू बकर था फरमाइन और कुबू मुहम्मदन फी अहले बैतिही जे चौथा त मदीने जो साईं राज़ी थी वने उन मुहम्मद जे अहल बैतन जी ख्याल रखो जन सा अहल बैत राज़ी थी वेंदा तन सा मदीने जो साईं राज़ी थी वेंदो आ शान आहे अमाए अहल बैतन जो तॾहिं आला हज़रत जो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तो खड़ो ही न था सुभान अल्लाह चो ही न था कुछ आवाज दी सब मदीने वनी बटी कौन तो लाउड फटाई तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा तेरी तेरी यो लफ्ज तॾहिं चइबो जॾहिं साम्हूं हुजे इमाम अहमद रज़ा दीदार पियो करे पियो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा फरमाए तो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का हाथ मथे खणी मुकी मुझे गोठ के बजाए जो सुभान अल्लाह अहल बैतन में इहा आयत जॾहिं लथी आ मुकीम लाहिरी जे गोठ में अचण वारो मदीने जी साईं पंहिंजी चादर मुबारक घुराई आम चादर नबी जी कान अथव चादर जो मकाम नबी साईं जे चादर जो पावर नबी साईं जे चादर जी ताकत नबी साईं जे चादर जी कुव्वत इनमा अंदाज़ो लगायो हिकड़े दफे मदीने जे साईं जी घरवारी अम्मा आयशा सिद्दीका ये नबी जी चादर मथे ते रखी रौन
सरकार जी चादर मथे ते रखी सामू मदीने जो मीर पियो अचे अम्मा आयशा सिद्दीका चयो साईं क़िबला हेडो मींह पियो वसे तहां जा कपड़ा सुका पिया हेडो मींह पियो वसे तहां जा कपड़ा सुका पिया पर फरमायो आयशा किथे आ मींह पर अज मथे ते छापा तो थई अर्ज कई मुझा हबीब अमा जी चादर पाती थम पान फरमायो आयशा सिद्दीका यो ज़ाहिरी मींह कोने अज खुदा जी रहमत जो मींह मदीने में वसे पियो हर रोज वसंदो तोखे दिसण में नहीं दुआ पर अज तुझे मथे ते मुहम्मद जी चादरा इन जी बरकत सां रहमत जा मींह पई दिसी हथ मथे तकड़ी जो सुभान अल्लाह ओहा चादर नबी सही घुराई उन चादर में हजरत अली शेर खुदा के विहारी इमाम हसन के विहारी जागो 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 इमाम हुसैन के विहारी अम्मा खातून जन्नत के विहारी अली मुर्तजा शेर खुदा के विहारी चार इहे पंजू मदीने जो मीर सरकार चादर मथा विझी पंहिंजा हथ मुबारक या बाहर कढी पर मैं अल्लाहुम्मा हाउलाई अहलु बैती अज़हिब अनहुमुर रिजस व तहिरहुम ततहीरा ओ मुंजा रब करीम ही मुंजा अहल बेतहर हिन्नन खां अली खां फातिमा खां हसन खां हुसैन खां इन्हन खां हर किस्म जी पलीती के परे कर इन्हन के एड़ो तकवा वारो बनाए जा पाण तकवा वारा पर गुनाहगारन के तकवा वारो बनाई बीबी उम्मे सलमा नबी सही जी घरवारी उन चयो साईं मां भला अचा चादर में मां चादर में अचा पाण फरमायो अंति अला खैर तू पहरिया ही अहल बेतन में आई तू पहरिया ही अहल बेतन में आई पर नबी साईं इन्हन हस्तन के इन जे करे चादर में विधो जो नबी के खबर ही त पछाड़ी वारे जमाने में के एड़ा मुनकर कटड़ू सटड़ू वहाबी पैदा थींदा जेके चवंदा त अली अहल बैत कोने जेके चवंदा त इमाम हसन अहल बैत कोने नेट ते ॾिसो न चवंदा जेके चवंदा इमाम हुसैन अहल बैत कोने मदीने जी साईं अंदर चादर में विझी चयुनि औ मन के रहो जीअं मुंहिंजा नंग अहल बैत में शामिल हन ईअं मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन ऐं अली मुर्तज़ा बि अहल बैत में शामिल आ सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अहल बैत त सब शान वारा पर साईं मुफस्सिर कुरान चयो न साईं फरमायो जे जी जलमा ओ हुसैन जणियो उलमा ओ किम जो सलाम आहे आया
हो साईं जे महफिल में पढ़ायो जाओ जे जी जलमा ओ हुसैन जणियो उलमा ओके मुंह जो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुंह जो सलाम आहे बेशक अभला रोबे हद घर से घर में जा ओही दिल पर हाथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह कटरन के खबर पे मुनकिरन के सुन्नी सुजागर जे बेशक अभला रोबे हद घर से घर में जा ओही दिल पर जे जा एक सुलोही शरफ मिलो उन जा एक जो सलाम आहे बेशक हनबा भला उन जा महबूब जुम्या जप उन जा वाड़े वा सुनियो अज ता मुल्क खटे छड़ियो वाड़े वा सुनियो बेशक छापा भला उन जा महबूब जुम्या जप उन जा इदरीस उनन जी महबत लव ऐ लगा के जो सलाम आहे जे जी जलमा ओ हुसैन जणियो उन मां ओके जो सलाम मदीने जी साईं 5 शाबान जी तारीख ते इमाम हुसैन नबी साईं जे न्याणी जे घर में हजरत इमाम हुसैन जी विलादत थी तू जाई मुझा नबी मुकीम दाहिरी जे गोठ में अज इमाम हुसैन जे महफिल में अचण वारो मस्जिद नबवी में वेठा हन अदा नबी जो मस्जिद सां प्यार आ न आई एड़ा जाहिल निकरी पिया जेके मस्जिदुन ते टोकू कन मस्जिद दे ना है मंदिर अरे जट मस्जिद के मंदिर के मिलाई पियो किथे मस्जिद किथे मंदिर नबी साईं मस्जिद में वेहंदा अलग मदरसो ओता कभी ठहल कान हन मेहमान बूते ईंदा हन मानू मसला बि उते सिखंदा दीन मस्जिद में इल्म मस्जिद में मदरसो मस्जिद में फतवा मस्जिद में मानू सा मुलाकातूं मस्जिद में दुनिया वारन के नबी बुधायो ओ दुनिया वारो मता के जाहिल जेवर चढ़ी वनी जेको मस्जिद ते टोकू करे उन के मुंह में थुक उछले हन उन के चो असा के मस्जिद सा इन जे करे प्यारा जो मदीने जे साईं के बे मैंने मस्जिद सा प्यार होंदो आ पर मस्जिद में वेठा के न्यापो दिनु सुना तो जे न्याणी खातून जन्नत जे घर में पुट जाओ सरकार उठा अब शोर बंद करी तो एक शोर गायन की गायना नचराइन असा जमात समझी नचराइन मकसद कोने इमाम हुसैन जे विलादत जे टाइम ते मदीने जो साईं मस्जिद में साबन जो साईं तुझे न्याणी जे घर में पुट जाओ थई तकड़ा पान उठा हवेली दे आया पुछूं अरुणी इब्नी माजा समेत मुखे मुझो पुट देखारियो नालो छा रखियो तवस अली मुर्तदा शेरे खुदा आयो अर्ज की सई मां के रहा अवा जे हुंदे मां नालो रखा
पाण फरमायो भला सोचो त हूंदी हा साईं छा सोचो थई के भला इन जो नालो मां रखंदुसि हर्ब हर्ब जी माना वा जंग कंदड़ असल माना थस जंग करण पर मस्तर कदे इसम फाइल जे माना में इंडिया मां ब जंगी जवान आया ही मुझो पुत्र पे जंगी जवान थी दो पारा फरमायो न भला मां इंतजार थो कया जिब्रील जे तो जे हबीब इन जो नालो हर्ब न वडे भा जो नालो हसन इन जो नालो हुसैन यो तुझे दिल जो चैन कल्ब जो करार रूह जी राहत अंदर जो उजारा दिल जो ठारा शहीदन जो सरदारा जेको मनी ते जो पारा जेको न मनी सो जलील ख्वारा दीन का गद्दारा इस्लाम का फरारा अहले सुन्नत मारो हुसैन जे मोहब्बत जे करे कल्ब तुझो बेड़ो पारा क़यामत में भैया हुसैन चाहिए रब तुझा बेड़ा पार फरमाई दो ए बेड़ो ही भलो मानो नारो हई साइड में कुछ तहलियां नारे हाथ में देखनी जो सुभान अल्लाह नबी सईं इमाम हुसैन जे कन्न में अजान ॾिनी खब्बे कन्न में तकबीर छयूं सते ॾींहं इमाम हुसैन जा नबी पाक मथे जा वार कुड़ाया उनजे बदले में सरकार चांदी खैरात कई बदुम्बन सा इमाम हुसैन जो उनजे नाने मदीने वारे अकीको कयो नठी उम्र में सरकार जे निगाहुन में रहो तरबियत में रहो मोहम्मद करीम जे मदरसे में पढ़ंदो रहो उलमा इकराम लिखो वा सरकार इमाम हुसैन सा ॾाढो प्यार कंदा दादा गंज बख्श लिखो त हिकिड़े दफ़े इमाम हुसैन जो साईं अज मदीने जा ॿार उठन ते चढ़ियो पिया घुमन मुखे भी उठ वठी ॾे त मां बि घुमां साईं जो उठ के हलाए वॾो माण्हू तूं नठड़ो ही चई साईं मैं उठ वठी ॾे फरमायो भला जे तुंहिंजो ज़िद थई ख्वाहिश थई त मां मदीने जो मीर पाण तुंहिंजे उठ थियण लाइ तयार आहियां या गाल ता आम समझी तरह सुभान अल्लाह न चवे नबी सही जी अजमत के ॾिसो आ त सुभान अल्लाह चवां त हुजूर जी अजमत केतरी आ नबी सही पियो चवे ओ हुसैन मां तुझे उठ थियण लाइ तयार आहियां शहर मदीने जो केड़ो शहर ॾाढा चो केड़ो साईं मुफस्सिर कुरान जो मदीनो मदीनो जेके सिक सां पोता तन जो ठरियो सा हुसीनो मदीनो मदीनो साईं फरमाए थो मदीने मुनव्वर जा माण्हू मिठा असां दिल रुबा जे दर ते रोअंदे ॾिठा पर उहे कीअं मञी तव जन जे अंदर में कीनो हाजी केरे तो मनी बड़े वा मदीनो मदीनो जंग जो ख्याल करे निकरी वञो जमो जे आसरे वेही रहो अल्लाह खुश करे वजो सुभान अल्लाह
शहर मदीने जो आ, मदीने जे शहर में मुस्तफा करीम इमाम हुसैन के पंहिंजे कुल्हनि ते खयूं। मुकीम नाहिरी जे ॻोठ में 22 सालियाने जलसे में इमाम आली मकाम जा हुवदार हो इमाम हुसैन पियो चे मुजन्ना उठ के महार हूंदी आ, अव्हां के महार किथे आ? पाण फरमायो सगू खणी अच, सगू सगू खणी अचो। सरकार पंहिंजे वात में सगू विधो। फरमायो जीअं बाग के छिकबो आहे न, इह सगे के छिकींदे मां मदीने जो मीर उन तरफ वींदुसि। सगो हेॾे छिके मदीने जो साईं हीअं, सगो हेॾे छिके मदीने जो साईं हीअं। दुनिया वारन के मोहम्मद करीम बुधायो, ओ दुनिया वारो तहां मता हुसैन के न सुञाणो। हुसैन उन अज़मत ई शान वारो वा जो मूं मोहम्मद जे बाग के जाडे वराईंदो वा। मां मदीने जो मीर ओडे वेंदो आहियां। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। पढ़ायो बस छड्या तो मुखे सुभाणे बटे जलसा ता जो हाल घटा। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन चो या हुसैन या हुसैन या हुसैन या एक नमा पर सबिन सुनन जे दिल जा चैन। सुनी चंदा या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन मिन्नी अना मिन हुसैन। सोहणे नबी जो फरमान आप। हुसैन मिन्नी अना मिन हुसैन। सोहणे नबी जो फरमान जेके तू मिली वे आ नबी मिलियो केन। या हुसैन 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 या हुसैन। एक नमा पर सबिन सुनन जे दिल जा चैन। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। करबला जे मैदान में जॾहिं शहादत माणी उन खां बाद में हिकिड़े शाइर मंज़र कशी कई। पाण पहिरियां पिया फरमाइनि तोखे कहिड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे। जंहिंजो नानू मोहम्मद ऐं बाबो अली अल्लाह जो शेर आ। अरे नाही वाकिफ असांजे नस्ल खां आया शिमरा बहादुर असल खां। सुभान अल्लाह। मुझे पगर जो कदर न कई हथ खणी सुभान अल्लाह नची। सो माशाअल्लाह।